गॾिजी इंजॉय कंदासीं। सुहिणी सिंधा कीअं न जीअंदी, जीअंदी रहंदी। असांजो तारुफ़ वञे थो जिथे किथे न, इन करे उन्हनि शयुनि खे ज़हन में रखी करे तव्हां सां गॾु आऊं बीहंदुसि, गॾिजी हणंदासीं, हिते झूमर बि हणंदासीं, अॻियां वधंदासीं। इन करे इन्हनि शयुनि जो थोरो ख़्यालु रखंदो त महिरबानी थींदी। हे हथ ॿधी अर्ज़ु आहे, वधीक तव्हां राज़ जा राणा आहियो, धणी आहियो, ऐं खोड़ दोस्त हिते असांजा मौजूदु बि आहिनि। दोस्तो, सच पुछो त कंहिं जो आदर भाव करण में, कंहिं प्रोग्राम करण में माण्हू वसा न घटाईंदो आहे, ऐं एॾे वॾे मेले खे मचाइण में जंहिं दोस्त कमु कयो आहे, पोइ तव्हां खां, मूंखां, दोस्तनि खां सपोर्ट वठी, प्यार करे, टाइम वठणु, हिते घुराइणु, दावतूं ॾियणु को आसान कमु न हूंदो आहे। ॾाढो मुश्किल कमु आहे हेॾो वॾो मेलो मचाइणु। हिन में परमिशन्स थियनि थियूं, वीज़ाऊं थियनि थियूं, किराया भाड़ा ख़र्च थियनि था, पंहिंजो टाइम ॾियणो थो पवे। ही सिंध फ्रेंड्स फोरम न सिर्फ़ु ही प्रोग्राम जे लाइ, बल्कि जेतिरा बि समाजी कमु थियनि था उनखे आऊं अॻियां ॾिठो आहे। दोस्तनि खे ॾाढा भरिजला बीहंदा आहिनि, ॾाढा शहज़ादा लॻंदा आहिनि, सुहिणा लॻंदा आहिनि, वॾे दिलि जा, वॾी छातियुनि जा मालिक आहिनि असांजा दोस्त। त उनजो जेको भाउ जीअं ही मेलो मचायो आहे, सच पुछो त छा चवंदा आहिनि त माण्हू त मिड़ई माण्हू, पर कंहिं कंहिं माण्हू मंझि मणिया। माण्हू त मिड़ई माण्हू, पर कंहिं कंहिं माण्हू मंझि मणिया। मूंखे उहे माण्हू वणिया जिन दाग़ न लातो दिलि में। सची ॻाल्हि आहे। दिलि जी गहराइनि सां सभिनी खे भलीकार चवण वारो, सभिनी खे गॾु करण वारो, ऐं सभिनी सां प्यारु करण वारो, तव्हां उन्हनि जे लाइ ज़रूरु ज़ोरदार ताड़ियूं वॼायो जी ही मांडाण मचायो आहे। मां आजियाणे जी तक़रीर जे लाइ भाउ बशीर आरी सर खे चवंदुसि त अची आजियाणे जी तक़रीर ॾे। ज़ोरदार ताड़ियूं भाउ बशीर आरी सर लाइ। सजणे साणे के अणासी विसरे, हैफ़तनी के होए वतन जिनी विसारियो। अॼोको जेको सिंधी सकाफ़ती ॾियारो आहे, जेको हूअं नॉर्मली असां जफ़ाकशी ऐं कोशिशूं त कंदा आहियूं, पर हिन वारे तमामु घणियूं कोशिशूं करणियूं पियूं आहिनि कुझु प्रॉब्लम्स जे करे। तो अॼोके सकाफ़ती ॾियारे में जेके बि असांखां सिंध खां साईं अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु, साईं सिकंदर बलोच, ऐं डॉक्टर फ़हमीदा, ऐं ॿिया जेके मामा अहसान, भाउ सरताज जुणेजो, ॿिया जेके बि खोड़ सारा UK मां साईं शफ़ीक़ शाहानी साहिबु, जेके बि दोस्त आया आहिनि, ऐं जेके बि साम्हूं वेठल असांजूं अदड़ियूं भेनरियूं ऐं भाइर, सभिनी खे GSN। ही सिंध फ्रेंड्स फोरम जो काफ़िलो असां 2016 खां वठी स्टार्ट कयोसीं। चंद दोस्त हुआसीं। पहिरियों प्रोग्राम असांजो जंहिंमें असां 50 ॼणा हुआसीं, ॿिए प्रोग्राम में 250 ॼणा, ऐं ईअं मुसलसल आहिस्ते आहिस्ते असां हिन वॾनि इवेंट्स ताईं आयासीं। असांजो सिर्फ़ु इवेंट्स न, पर इन खां सवाइ सोशल नेटवर्किंग, सोशल गैदरिंग्स करणु, कैरियर काउंसलिंग करणु, करोना दौरान या ॿोॾि दौरान जेको असां जे दोस्तनि कमु कयो, उहो बि हिकिड़ो बेमिसाल कमु हुयो। इहो सभु शयूं असां दोस्तनि जे साथ सां थियूं हुयूं। अॼु हिन कल्चर डे ते जेके असां सभु दोस्त गॾु थिया आहियूं, ऐं जस्तो जा सिंध फ्रेंड्स फोरम जे ऑर्गेनाइज़रनि खे जेके सुबुह खां वठी 6 बजे खां वठी हिते वेठा आहिनि ऐं डोड़ डोड़ा में आहिनि, ऐं उहे इन प्रोग्राम खे बि इंजॉय कोन करे सघंदा सही नमूने सां, ऐं उन्हनि खे जस ॾियां थो। उन्हनि जूं इहे महिनतूं आहिनि, उन्हनि जूं कोशिशूं आहिनि, उन्हनि जो महीने खनि जो इहो मुसलसल वर्क आहे जंहिंजे करे इहो प्रोग्राम थी सघियो आहे। तंहिं करे आउं पंहिंजी सिंध फ्रेंड्स फोरम जी टीम खे मुबारकबाद ॾियां थो ऐं जस ॾियां थो। जे हिन दौर में जिते वीज़ाउनि जा मसइला आहिनि, जिते असांखे महिमान आणणु ॾाढो ॾुखियो पिया थियनि आर्टिस्टनि में, उन दौरान असांखे भाउ सिकंदर बलोच ऐं ॿियनि दोस्तनि सपोर्ट कई काफ़ी, तॾहिं असां वञी हीउ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण में कामयाबु आहियूं। तंहिंजे करे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, असांखे अहिड़ो कमु हिते न आहे करिणो जंहिंजे करे असां काफ़ी शयूं भोॻियूं पिया। तंहिंजे करे हिकिड़ो फैमिली इवेंट आहे, इनखे ख़ूब इंजॉय कबो, जंहिंमें मौसीक़ी आहे, जंहिंमें मज़ा आहे, जंहिंमें शाइरी आहे, जंहिंमें अयाज़ साहब जी हिकिड़ी मोटिवेशनल स्पीच हूंदी, तमामु घणा हिन में सेक्शन्स आहिनि। तंहिंजे करे हिन प्रोग्राम खे डिसिप्लिन अंदाज़ सां वियो, इंजॉय कयो, ऐं पाण आख़िर ताईं हिते गॾु हूंदासीं। महिरबानी।